ब्रेकिंग न्यूज़ है। नवाब शाह मामा से शेयर कई पिया। नवाब शाह पुलिस की कार्रवाई 151 किलोग्राम चर्स बरामद करे एक औरत समेत 2 जवाबदार गिरफ्तार करे केस दाखिल किया वियो। गुजे इतलात ते पुलिस पार्टी दौड़ थाने जे जमाल शाह रोड ते कार में 151 किलोग्राम चर्स हथ किया है। SSP अमीर सऊद मक्सी जो चवण है कार्रवाई दौरान औरत शबाना संजरानी और संदस साथी जवाबदार तौफीक अहमद जमाली के गिरफ्तार किया गया है। अहम खबर है नवाब शाह में पुलिस कार्रवाई की है। 151 किलोग्राम चर्स बरामद किया गया है जिन एक औरत समेत 2 जवाबदार गिरफ्तार किया गया मथन केस दाखिल किया गया है। तव्हांखे ॿुधायूं पिया पुलिस गुजे इतलात ते दौड़ थाने जे हद जमाल शाह रोड ते कार में 151 किलोग्राम चर्स हथ कई है। नवाब शाह पुलिस की कार्रवाई 151 किलोग्राम चर्स बरामद तफसील मालूम कंदासीं। नवाब शाह मां आवाज़ जे रिपोर्टर AK डायरी खां। AK कहिड़ा तफ़सील आहिनि पुलिस कार्रवाई जे हवाले सां? जी बिल्कुल नवाब शाह पुलिस पारां जेको कामयाब कार्रवाई जो सिलसिलो जारी है। नवाब शाह पुलिस जेको है दौड़ थाने जो जेको SHO आहे सैफुल्ला बुगियो जी अॻुवाणी में खुफिया इतला ते जेको आहे मेरान हाईवे जमाल शाह रोड ते जेको आहे कार ते छापो हणी उन में तलाशी दौरान जेको आहे 151 किलो चर्स हथ करे एक औरत शबाना ज़ाल सरदार सजरानी जॾहिं त संदसि साथी मुलज़िम तौफीक अहमद जमाली ॿई वेठल ज़िले जैकमाबाद जा रवासी आहिनि। जॾहिं त ॿिन्हिनि जवाबदारनि जे ख़िलाफ़ मनीषा बैंक तहत जेको आहे केस दाख़िल कयो वियो आहे ऐं ॿई जवाबदार पुलिस तहवील में आहिनि। हवाले सां SSP अमीर सऊद मक्सी पारां जेको आहे पंहिंजे ऑफिस में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कयंदे ॿुधायो वियो त जेको आहे ज़िले शहीद बेनज़ीराबाद में मनीषा खिलाफ़ जेको आहे असांजी कार्रवाई जारी आहिनि ऐं ज़िले शहीद बेनज़ीराबाद के मनीषा खां पाक करण लाइ असां वञण लाइ तयारु आहियूं ऐं आवाम थोरे असांजे जेके शहरी आहिनि उहे बि असां सां साथ ॾियनि ऐं असांजी जेको ठीकु आहे। वॾी महिरबानी अमान जी तफ़सील खां